सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हां खे भलीकार प्यारा ॿारो। पाण पंहिंजे पोएं वीडियो लेक्चर में शुगर जी बीमारी के बारे में पढ़ी चुका हूँ। अज असां वटि आहे बदन के नाक़स हिस्सनि जी तब्दीली। बदन के नाक़स या पाण चऊंसि ख़राब हिस्सनि जी तब्दीली। अंग्रेजी में जैसे लिखंदासीं ट्रांसप्लांटेशन ऑफ डिसफंक्शनल बॉडी पार्ट्स। मुख्तलिफ बीमारियों के करे, मुसलसल बीमार रहन के करे या के ख़राबिन के करे असांजे जिस्म जा कदें कदें उज़वा जो असो ख़राब थी वेंदा आहिनि, कम करण छॾे वेंदा आहिनि। मिसाल के तौर ते जिगर जो कम न करण, जेका यकीनन तव्हां इन्हनि खां बाख़बर हूंदव, या दिल जो कम न करण। जदीद दौर में वधंदड़ साइंस की टेक्नोलॉजी इते पहुची चुकी है जो असां मसनूई ऑर्गन्स या टिश्यूज़ ठाहिण शुरू कया आहिनि। पाण जंहिंखे चऊं त आर्टिफिशियल ऑर्गन्स यानी मसनूई उज़वा। हाँ सब खां पहिरीं असां इहो सम्झूं तो ट्रांसप्लांटेशन छा है। तब्दीली ट्रांसप्लांटेशन उज़वन जी तब्दीली। पाण हिन खे ईअं लिखंदासीं त ही अहिड़ो अमल आहे जंहिंमें जिस्म जा नाक़स या ख़राब उज़वा कढी उन जी जाइ ते सेहतमंद उज़वा लगाइबा आहिनि। जॾहिं इंसान के जिस्म में के उज़वा ख़राब थी वञनि, जहिड़ो को दिल, जिगर, तो ट्रांसप्लांटेशन में उन ख़राब उज़वे के कढी उन जी जाइ ते ॿियो नओं सेहतमंद कम कंदड़ उज़वो लगाइबो आहे। मिसाल के तौर ते इंसान के जिस्म में उज़वा जहिड़ो को जिगर, दिल, उहे ख़राब थी वञनि, कम करण छॾे वञनि, तो उन्हनि जो नैमुल बदल यानी उन जी जाइ ते ॿिया सेहतमंद उज़वा लगाइबा आहिनि। ट्रांसप्लांटेशन इन्हीअ खे चइजे थो। हाणे पाण अगर दिल की गाल कयूं तो अगर कंहिं मरीज़ जी दिल ख़राब थी वञे, कम करण छॾे वञे, तो उन जी उहा दिल कढबी ऐं उन जी जाइ ते सेहतमंद रज़ाकाना तौर ते मिलियल दिल उहा लगाइबी। ॿ सूरत हाल आहिनि। हिकु तो अगर कंहिं मरीज़ पेशेंट के को उज़वो रज़ाकाना दिल या ॿियो को उज़वो मिले, या उन खां अलावा वो नथो मिले तो मसनूई उज़वन में असां साइंस तरक्की करे चुकी आहे। मसनूई उज़वन में मसनूई दिल उन मरीज़ के ट्रांसप्लांट कबी, उन में लगाइबी। ट्रांसप्लांटेशन में न सिर्फ दिल पर ॿिया उज़वा पिण ट्रांसप्लांट कबा आहिनि, तब्दील कबा आहिनि। इहो सन 1964 में नेशनल हार्ट इंस्टीट्यूट ऑफ अमेरिका प्रोग्राम जारी कयो, जंहिंमें उन्हनि पहिरीं मसनूई दिल ठाही ऐं उन्हीअ खे 1969 में उन्हें ट्रांसप्लांटेशन यानी तब्दीलीअ जो कामयाब तजुर्बो पिण करे ॾेखारियो। इन खां अलावा नॉर्मन
शमवे हिकिड़ो अमेरिका जो साइंटिस्ट हो जंहिंखे ट्रांसप्लांटेशन जो अबो चयो वञे थो, यानी तब्दीली जो अबो चयो वञे थो। इन्हीअ नमूने सां असां वटि कामन मिसाल जिगर जी ट्रांसप्लांटेशन आहे। अहिड़े नमूने सां प्यारा भरो असां वटि गुर्दनि जी तब्दीली, गुर्दनि जी ट्रांसप्लांटेशन पिण मौजूदु आहे, जंहिंमें अगरि कंहिं मरीज़ जा गुर्दा ख़तमु था थी वञनि, छाकाणि त इंसान में 2 गुर्दा थियनि था ऐं इंसान हिकिड़े गुर्दे ते पिण ज़िंदगी गुज़ारे सघे थो। त कंहिंजा अगरि 2 गुर्दा ख़तमु थी था वञनि त पोइ उनजो रत जो ग्रुप कंहिं सां मिले थो त उनजो हिकिड़ो गुर्दो उन खां वठी करे उनखे डोनेट करे सघिजे थो ऐं उन में पिण उनजी ट्रांसप्लांटेशन थी सघे थी, जंहिंमें मरीज़ जी ज़िंदगी या हयाती वधाए सघिजे थी। अहिड़े नमूने सां जिगर जी ट्रांसप्लांटेशन में लिवर जेको आहे उनजी ट्रांसप्लांटेशन में फ़र्ज़ु कयो लिवर ख़तमु थो थिए, कमु करणु छॾे थो, या उनजो को हिसो जेको ख़राबु थी चुको आहे, त जिगर जी ट्रांसप्लांटेशन में छा थींदी आहे, छा थींदो आहे त कंहिं सिहतमंद जिगर जो टुकड़ो कंहिं मरीज़ जे जिगर में लॻाए सघिजे थो। इहो पिणु हिकिड़ो ट्रांसप्लांटेशन जो आला उम्दा ऐं हिते कामन मिसाल आहे। प्यारा ॿारो, अॼु जो ही वीडियो लेक्चर इते पूरो थो थिए। पाण ईंदड़ वीडियो लेक्चर में इंशाल्लाह बूटनि जे बारे में, बूटनि में इहे सारा अमल पढ़ंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।